मदद लई सोलंकी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। हिन वाक़िए इंसानियत खे लॼाए छॾियो। नऊं कोट में शर्मनाक इंसानियत खे लॼाईंदड़ दर्दनाक वाक़ियो। नऊं कोट में आइस जे नशे वहशी पुट जुमन खोज़ो पंहिंजी सॻी मां ज़रीना खोज़ो खे ज़बरदस्ती ज़ोरी ज़ना करे पंहिंजी क़यामत कारी करे छॾी। पुट जे ज़ुल्म जो शिकार मां ज़रीना खोसो थाणे ते पहुची बयान ॾिनो आहे त वहशी पुट गुज़िरियल राति मुंहिंजे खट ते अची वेठो आहे। अल्लाह ऐं रसूल जा वास्ता बि ॾिनामांसि पर वहशी न मुड़ियो ऐं 2 दफ़ा ज़्यादती कई। सोचियमि त बचनि खे न ॿुधायां पर मजबूर थी थाणे ते आई आहियां। मुंहिंजे ज़ालिम जानी पुट खे गिरफ़्तार करे खे सज़ा ॾिनी वञे। ॿिए तरफ़ नऊं कोट पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। पुलिस जो चवण आहे जवाबदार ॾोह जो इतराफ़ करे वरितो आहे। वहशी बघेड़ खे हथकड़ियूं लॻल आहिनि। छोकिरो मुंहिंजो आउं सुती पई उथी मुंहिंजे भरिसां वेठो त मूं निंड मां जागी वियुसि त मूं हिनखे चयो मुंहिंजो बाबा मूंखां टरी टारो कर, मूंखां इज़त में सम्झी वञा, तुंहिंजी लॻा छा थी, मां थी लॻा, तूं महिरबानी कर अल्लाह रसूल जे वास्ते मञ, बेगुनाह मूंखे मञा, मूं मां कया परेशान थी सॼी मुंहिंजो मञा आवाज़ न निकिरे। हिन मूंखे झले 2 दफ़ा ज़नाखोरी कई पुट। हाणे जेको सो आउं हुनखे छा त करे सघां, मञा न जी सघां थी न मरी सघां थी। छा मसलो है? बनायो कैसा? अच्छा तव्हां जेको इल्ज़ाम लगे कोई सही है? ये सही जी जी छाती थी तुझी मां 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 था ना